कामरेड हैदर जतोई जी ज़िंदगी उन जिदोजहद है उन जो सवाल है तो कामरेड के बारे में अस जैसे स्कूल में पढ़ंदा तो स्कूल वारी लाइफ जो ज़िंदगी उन वक्त का वठी उन मुतालिक ॿुधंदा आया आहियूं। मूंखे यादगिरी है 70 वारी इलेक्शन हुई तो उन ज़माने में असां 9 10 क्लास में मां पढ़ंदो हुउसि तो एतिरो खणी शऊर भी कोन हो या शऊरी तौर ते एडी असांजी अप्रोच भी कोन हुई। पर उन वक्त भी जगह सियासत जगह थी पे मुख़्तलिफ़ पार्टियुनि जी धुरियुनि जी उन थोड़ी घणी दिलचस्पी हुई। तो कामरेड के बारे में इहो ॿुधंदा ईंदा हुआसीं तो हू वाहिद माण्हू हो जो अकेले सिर सभिनी पार्टियुनि जो मुक़ाबलो कंदो। उन पीपुल्स पार्टी भी हुई, उन में मुस्लिम लीग भी, उन में ॿियूं नंढा वॾा ग्रुप हुआ। ख़ासि तौर ते पीपुल्स पार्टी जेका है उन सां हू आम्हूं साम्हूं हुयो। पीपुल्स पार्टी जेका पंहिंजे स्लोगन्स में पंहिंजे नारनि में जेका अवामी जमहूरी पंहिंजो हारी मज़दूर पोरियत दोस्त जेका असां पाण खे सम्झंदा हुआ सॾाईंदा हुआ ऐं सोशलिज़म बि उठियो हुयो। पर उन्हनि जो जेको रवैयो हो हैदर बख्श जतोई ॾांहुं उहो इंतिहाई जेको सो गैर मुनासिब हुयो। तो ही जेका पीपुल्स पार्टी उहा जेका नाम निहाद स्लोगन के ज़रिए चवंदी असां हारियुनि जा मज़दूर जा नुमाइंदा आहियूं, सोशलिज़म सोशलिस्टिज़म बुनियादी तौर ते ॾिस उन जेका सियासत हुई उहा वॾेरा बेस्ड हुई। जेके जागीरदार आहे वॾेरा उन्हनि खे टिकेटूं ॾेई अॻिते आणणु ऐं जेको आहे सो उन्हनि जी मार्फत इलेक्शन विढ़णु ऐं उन ज़माने में ही वाहिद माण्हू हुयो जेको इन्हनि सभिनी वॾेरनि जे ख़िलाफ़ बि माना जिदोजहद पे कई ऐं हारी हक़नि जे लाइ जेका असां उन जिदोजहद पे कई। ऐं हिन जी ज़िंदगीअ जो वॾो में वॾो जो कारनामो हुयो त वॾी पोस्ट जेके उन ज़माने में ही कलेक्टर ऐं डिप्टी कलेक्टर वग़ैरह या असिस्टेंट कलेक्टर इन जेको उहिदे जो माण्हू हुयो उहा छॾे करे हारियुनि जे हक़नि जे लाइ उन जिदोजहद पे कई। पोइ ढलूं हुजनि या छेड़ आहे या जेको सो हारियुनि खां ज़ोरी ज़बरदस्ती जेको आहे सो कटौती करे छॾणु तो उन हारियुनि जे उन्हनि हक़नि जे लाइ जेका हिन वेड़ पे कई जिदोजहद पे कई तो उनखे ख़त्म करण जे लाइ हिननि चाहियो पिए त कंहिं बि तरह सां हैदर जतोई खे कमज़ोर कजे ऐं पोइ उन्हनि हारियुनि खां ई हारियुनि जी मार्फत ई हिन खे जेको आहे सो रुकावटूं पैदा कयूं। उन हैदर जतोई जे हिन में जिदोजहद में उन ते हमला कराया ऐं उनखे सियासी तरह सां कमज़ोर कयो ऐं पोइ इहो थियो त हू हाराए त वियो पर उन सां इहो जेका हुन जेका जिदोजहद हुई उहा माठी न थी, उहा बीही न रही। ॿी हिकिड़ी ॻाल्हि आहे हैदर जतोई जी उहा इहा आहे त जॾहिं 1 यूनिट वारे ज़माने में साईं GM सैयद ऐं शेख मुजीबुर रहमान ऐं नवाबज़ादा नसरुल्लाह वारा अयूब जे मार्शल ऐं 1 यूनिट जे ख़िलाफ़ु जिदोजहद करिया त उन ज़माने में हिकिड़ी उन्हनि तंज़ीम ठाही जंहिंजो शॉर्ट फार्म हो डेक डेमोक्रेट एक्शन कमेटी नाले सां उन प्लेटफार्म ते हुन में जिदोजहद पे कई। त 1 यूनिट जो जेको पहिरीं कोर्ट आहे या उन ज़माने 1 यूनिट जो जेको ज़ालिमाना निज़ाम हो उनखे ख़त्म करण जे लाइ अयूब जी मार्शल जेका आहे उनखे कमज़ोर करे ऐं जमहूरी निज़ाम आणण जे लाइ हुन जिदोजहद कयो। उन में साईं GM सैयद शेख मुजीबुर रहमान काज़ी फैज़ मोहम्मद इन सां गॾिजी जेको हैदर जतोई किरदारु अदा कयो उहो इंतिहाई शानदार किरदारु हो हुनजो जमहूरी हवाले सां ऐं अवामी हवाले सां। ऐं उन में ॿिया बि माण्हू हुया पर पलीजो साहब बि उन में हो पर पोइ अॻिते हली उनखे छॾे वियो कनि कुवतुनि जे चवण ते। पर ही माण्हू बीह रहियो साईं GM सैयद सां शेख मुजीबुर रहमान सां काज़ी फैज़ मोहम्मद हो नवाबज़ादा नसरुल्लाह जे क़यादत में इहो जेको डेमोक्रेट एक्शन कमेटी जेका ठही ऐं उन जमहूरी जेको निज़ाम खे आणण जे लाइ जिदोजहद कई। इहा 70 वारे ॾहाके खां अॻु जी ॻाल्हि आहे या 60 वारे दौर जी ॻाल्हि आहे जंहिंजे तहरुक ऐं जिदोजहद जी जेको आहे सो रोशनीअ में 1 यूनिट टुटो ऐं जेके असांजा सूबा हुआ सिंध सूबो हो पंजाब हो बलूचिस्तान हो उन्हनि जी जेका जाग्राफिकल जेका पोज़ीशन हुई उहा बहाल थी ऐं उहा ई सिंध खे जेका जाग्राफिकल पोज़ीशन मिली जेका ब्रिटिश पीरियड में हुई। उहा अॻिते हली वरी जॾहिं भुट्टो साहिबु आयो त उन में तब्दीलियूं जेके आहिनि से आंदियूं पर इहे इन्हनि माण्हुनि जे जिदोजहद ऐं उन्हनि माण्हुनि जे तहरुक ऐं उन्हनि माण्हुनि जी जेका शानदार सोच शानदार जिदोजहद जो नतीजो ई हुयो त जेके मार्शल आई जेको जबर हो मार्शल आई जेको ॾाढ हो उहो ख़तमु थियो। 1 यूनिट जहिड़ो जेको आहे सो सभिनी सूबनि जे ख़ासि तौर ते
पंहिंजो सिंध या बलोचिस्तान पंजाब खे त फ़ाइदो ई फ़ाइदो उन हक़ में इहो ठाहियो वियो, पर सिंध त तमामु घणी मुतासिर पई थी इन हवाले सां। त इन्हनि जे गर्दन में इहो जेको मार्शलाई जेको पंजोड़ पियल हो उहो ख़तमु थियो, टुटो, ऐं उन्हनि जी जेका असुलु जेका हक़ीक़ी सियासी जाग्राफी पोज़ीशन बहाल थी। पर पोइ अॻिते हली उन में वरी आयल जेके हुया हुक्मरान उन्हनि सही नमूने सां उनखे न बीहारियो, जंहिंजे करे असांखे हाणे बि उहे जेके हक़ मिलणु खपनि आइनी हवाले सां ऐं सियासी हवाले सां नथा मिलनि। पर हिन वक़्तु बि जेको असां वटि सियासी समाजी शऊर आहे, जेको सकाफ़ती शऊर आहे, उहो हक़ीक़ी तौर ते ऐं इहो सच आहे त इहो इन्हनि माण्हुनि जे अमली जिदोजहद जो ई नतीजो आहे जेको अॼु असीं पंहिंजनि मसइलनि ऐं जेके असांजी जेको आहे हक़ीक़ी ऐं जाइज़ असांजा बुनियादी मसइला आहिनि उन जे लाइ सोचूं पिया ऐं जिदोजहद पिया कयूं, ऐं कॾहिं कॾहिं अमल जे मैदान में बि असीं बीह था रहूं। उहो उन्हनि माण्हुनि जो तयारु कयल जेका असां फील्ड आहे, जंहिंखे फील्ड लेवलिंग चई थी वञे, उहा इन्हनि माण्हुनि जी कयल आहे। उन में हैदर जोतई आहे, असांजी GM सैयद आहे, ऐं काज़ी फैज़ मोहम्मद आहे, ऐं उन सां गॾु नवाज़ा नसरुल्ला या ॿिया जेके बि अवाम दोस्त धुरियूं हुयूं, उन्हनि सभिनी जी जेका सो जिदोजहद जो नतीजो आहे।